बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिन सिरातल मुस्तकीम। दुनिया में ॿिनि क़िस्मनि जूं शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि। उहो अकुलु हुजे, फ़हम हुजे या इंसान जी का ॿी ख़ूबी हुजे। जेकॾहिं अकुलु ऐं फ़हम जी ॻाल्हि कई वञे त के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि जेके सिर्फ़ु नेगेटिव शयूं या ख़राबु शयुनि में पंहिंजो अकुलु या फ़हम, सोच या वीचार या जेको बि हुननि जो ज़हन हूंदो आहे उनखे इस्तेमालु कंदा आहिनि। तव्हां अहिड़ा माण्हू खोड़ ॾिठा हूंदा दुनिया में जेके चालाकीअ जे हिसाब में या पंहिंजी होशियारप जे हिसाब में उहा नेगेटिव हूंदी आहे। ॾाढा असली एॾा ज़हीन हूंदा आहिनि जो उन्हनि खे जेकॾहिं का शइ ॿुधाई वेंदी आहे त हू उन में एॾो शार्पनेस सां, एॾो तेज़ीअ सां, एॾो अटकल सां उहा शइ बयानु कंदा आहिनि जो उहा जेकॾहिं को माण्हू ॾिसे त उनखे हैरत थींदी। तव्हां ॼाणो हिकिड़ी मां ॻाल्हि थो पेश कयां। हिकु शइ मुंहिंजी ॻाल्हि ज़हन में रखी छॾियो, कहिड़ी त अकुलु हमेशह तजुर्बे जो मेवो हूंदो आहे। जेतिरो माण्हूअ खे तजुर्बो वधीक हूंदो आहे ओतिरो हुनखे अकुलु पैदा थींदो आहे। मूं ॻाल्हि त कई अव्हां सां माण्हूअ जे ज़हन जी, सोच जी या हुनजे वीचार जी, त हू केॾा ज़हीन हूंदा आहिनि, अकुलमंद हूंदा आहिनि, पर उहे नेगेटिव साइड में पंहिंजी सॼी क़ुवत, पंहिंजी समूरी सघ, पंहिंजो समूरो इल्मु ज़ाया करे छॾींदा आहिनि। कंहिं चोरी करण में, कंहिं ठगी करण में या उनखे कंहिं ॿिए तरीक़े सां इस्तेमालु करण में। दुनिया में तव्हां जेतिरो बि चाहियो, तव्हां जेतिरो बि कंहिं शइ खे इंघायो, उनखे वधीक जेको आहे सो करण जी कोशिशि कयो, पर जेकॾहिं तव्हांजे ज़हन में लालच आहे, तव्हांजे ज़हन में ख़ुदिगर्ज़ी आहे, तव्हांजे ज़हन में धोखेबाज़ी आहे, त यकीन कयो तव्हां भले उन में कामयाब बि थियो पर तव्हांखे दिली सुकून न मिलंदो। दिली सुकून ईमानदारीअ में आहे, दिली सुकून महिनत में आहे, ऐं महिनत खां पोइ जेका कामयाबी मिलंदी आहे उहा ई असुल में कामयाबी हूंदी आहे। वरना जेकॾहिं माण्हू अटकलुनि सां या धोखेबाज़ीअ सां या कंहिं ॿिए तरीक़े सां जेकॾहिं कामयाब बि थिए थो त उहा कामयाबी न, पर घड़ी खन जो हिकिड़ो अखियुनि जो या हिकिड़ो खेल आहे जेको असांजे साम्हूं हिकिड़ो रंगीन चश्मे वांगुरु महसूसु थींदो आहे। या इहा चालाकी कॾहिं कॾहिं असांखे इन शराब वांगुरु ॾेखारिबी आहे, जीअं वारीअ ते माण्हूअ खे, उञारे माण्हूअ खे पाणी ॾेखारिबो आहे, या उन ककर वांगुरु ॾेखारिबी आहे जेको बरसंदो कुझु बि न आहे पर ईअं हवा में गुज़री वेंदो आहे, या उन तेज़ हवा वांगुरु ॾेखारिबी आहे जेका का बि फ़ाइदो न ॾींदी आहे, या उहे जे कागज़ जा गुल हूंदा आहिनि ईअं उहे कागज़ जा गुल हूंदा, उन्हनि में कंहिं बि क़िस्म जी ख़ुशबू न हूंदी, उन मां कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो कंहिंखे न पवंदो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।